ऑपरेशन गैसअब्दिल हक जारी आहे। पाक फौज जे अरंदो सेक्टर में अफगान तालिबान टोलन खिलाफ कार्रवाई कई आहे। पाक फौज अफगान तालिबान ऐं खारिजन खिलाफ ज़मीनी ऐं हवाई कार्रवायूं जारी रखियूं आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि मौसूल पाक फौज गुझे इतलाह ते अरंदो सेक्टर में हथियारबंद अफगान तालिबान टोले खिलाफ कार्रवाई कई। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पाक फौज जे ऑपरेशन सबबि बुज़दिल अफगान तालिबान पोस्टनि ते हथियार छॾे भॼण ते मजबूर थिया। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पाक फौज अफगान तालिबान जो मर्कज़ मुकमल तौर ते तबाह करे छॾियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया ऑपरेशन गैसअब्दिल हक जारी आहे। पाक फौज जे अरंदो सेक्टर में अफगान तालिबान टोलनि खिलाफ कार्रवाई कई वई। पाक फौज अफगान तालिबान ऐं खारिजन खिलाफ ज़मीनी ऐं हवाई कार्रवायूं जारी रखियूं आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि मौसूल पाक फौज गुझे इतलाह ते अरंदो सेक्टर में हथियारबंद अफगान तालिबान टोले खिलाफ कार्रवाई कई। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पाक फौज जे ऑपरेशन सबबि बुज़दिल अफगान तालिबान पोस्टनि ते हथियार छॾे भॼण ते मजबूर थी विया। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पाक फौज अफगान तालिबान जो मर्कज़ मुकमल तौर ते तबाह करे छॾियो। ऑपरेशन गैसअब्दिल हक जारी आहे। पाक फौज जे अरंदो सेक्टर में अफगान तालिबान टोलनि खिलाफ कार्रवाई कई आहे। पाक फौज अफगान तालिबान ऐं खारिजन खिलाफ ज़मीनी ऐं हवाई कार्रवायूं जारी रखियूं। सिक्योरिटी ज़रियनि मौसूल पाक फौज गुझे इतलाह ते अरंदो सेक्टर में हथियारबंद अफगान तालिबान टोले खिलाफ कार्रवाई कई। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पाक फौज अफगान तालिबान जो मर्कज़ मुकमल तौर ते तबाह करे छॾियो। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त पाक फौज जे ऑपरेशन सबबि बुज़दिल अफगान तालिबान पोस्टनि ते हथियार छॾे भॼण ते मजबूर थी विया।